अरे सिंध के अवाम फैसलो कयो त आलमन जो साथ रहे साल में के रिजेक्ट करना दे। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा इस्लाम। अब हींअर दावत खिताब ॾेई रहियो आहियां पंहिंजे मुअज़्ज़ज़ मेहमान तर्जुमाने भेटाई हज़रत मौलाना असदुल्लाह हैदरी साहब जन खे त उहे असांजे हिन रैली खे खिताब करण फरमाइन ऐं ख़ुसूसन जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां ही रैली कढी वई आहे ऐं गुज़ारिश कयां थो जमीयत उलमा इस्लाम जे इन मर्द कलंदर मर्द मुजाहिद हज़रत मौलाना असदुल्लाह हैदरी साहब जन खे जेके दौर जे गयूर अवाम सां मुखातब थियनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मञूं था ज़माना हथे खाली आयूं मगर लो लफ्ज़न सां मोड़े सघूं था। सितमगर जो घर घासले जो आहे अॻे चपल में उमारियूं हिकायूं वठूं था। इलेक्शन में बीठायूं विढ़ंदासीं विढ़ंदो ॾिसजो। इलेक्शन में बीठायूं विढ़ंदासीं विढ़ंदो ॾिसजो। उमेद आहे यकीन आहे फटींदासीं फटण ॾिसजो। अल्हम्दुलिल्लाह दौर जे अवाम जहिड़े नमूने सां उलमा जे काफ़िले जी आदत हा कई आहे मां इंतिहाई मशहूर आहियां। दौर जे अवाम जो दौर जे 7 नंबर वार्ड ते असांजो उम्मीदवार आहे भाऊ रियाज़ अहमद तोलाई साहब। घणा ई ॿिया निशान आज़माया अथव। असांजो निशान अथव किताब किताब किताब। स्कूल में किताब, कॉलेज में किताब, यूनिवर्सिटी में किताब, मदरसे में किताब। वल्लज़ी अंज़ल अलैकल किताब। आसमान तां बि नाज़िल कयो आहे किताब। जाना बोलदो सभई ॻाल्हायो जाना बोलदो किताब इंशाअल्लाह साइकिल थींदी पंचर शींहुं झंड माने करंदो ई न तीर थींदो सत टुकड़ा। जपो हणबो किताब खे जपो हणबो जपो हणबो जपो हणबो जपे पे ठप्पा जपे पे ठप्पा जपे पे ठप्पा। जब दौड़ के यतीम खानो बनाया सिलाई मशीनों भी भाई बिना मुल्क कभी नहीं हासको टाई कराची में तो माटे करो यूसी चेयरमैन जाए सही मा 4000 नल का खाता मुझे खाता ही तो सही कोई अंकल ही नल को आओ तो भी हंदे समय इंशाअल्लाह अरे सिंध के अवाम फैसलो कयो त आलमन जो साथ रहे साल में के रिजेक्ट करना दे। 27 जून ते तमा सभिनी जो ठपो शबीर जून ते तव्हांजो ठपो न तव्हां तीर भेजल आहियो तीर यजीद जी निशानी आहे। करबला में तीर यजीद के वठो किताब मुझे मौला हुसैन वठो मौला अली जा मुरीद भइयो थबरो करो भइयो दवाई इंशाअल्लाह किताब के ठपो हाणे आलमा के कामयाब कंदा रियाज़ अहमद तोलाई के कामयाब। माशाअल्लाह ये हुआ हज़रत मौलाना असदुल्लाह।